मोरा ओ आई मोरा सिजुबरी आयो आ या लुड़की पियो आई मांजो आहे को मानी टुकुर त मांखे ॾियो। चाची अलाह अलाह कर ॾींहुं त हाणे छो आहे चांहि बि हाणे कई आहे झट सबुरु कर चांहि चुको पीआं त पोइ वठां थी मानी खे बि आज़ाननि सां थी उथां मांखे बुख थी लॻे तव्हां त इहो जुआणियूं जमाणियूं मां कुराड़ी ज़ाइफ़ आहियां मांजो हियां लुड़की थो पए छोकर नाज़ी स्कूल हली वई मर्द कमकार ते ॿनी ते हलिया विया अञा जे तव्हांजो ॾींहुं न थियो आहे त पोइ बसि। चाची नाज़ी जे स्कूल जो टाइम त गर्मियुनि जे करे मटायो अथऊं त साजुर वेंदी साजुर ईंदी कुर्बान वारा बि साजुर विया आहिनि ॿनी ते उन्हनि खे वंगियूं वाङण पटणा आहिनि तोखां त लेट अची वई आहे हाणे मां अञा सिजु निकितो आहे ॾिसे थी पई त तुंहिंजो ॾोह न आहे आई तव्हांजी जवानी जी रतो बतो आहे मुंहिंजी वही में आई आहे न त पोइ पुछा कंदी साईं। ओ चाची छड़ी झट मूंखे छॾी त मां वठां थी कम खे जा चए त इहो चुको बि न पीआं रखां चांहि खे ठूठ जेॾो कोप आहे इहो जल्दी ख़तमु थींदो मूंखे ॾियो थियूं आऊंठे जेतिरे कोप में पाण ठूठ जेॾा कोप खणी थी वियो अमां तूं त पीअंदी घाटो कोप असां विझूं था पाणी असां चऊं था मथे खे लॻे घणी हुजे चए त पोइ तोखे बि सुभाणे को पाणी भरे ॾियां कोप में न मुंहिंजी आई मूंखे बसि आहे तव्हां ई ड्रव हणो इहो हेतिरो ढुकु मिले थो चयो बि अञा घाटो आहे इहो त मूंखे ख़बर आहे न त केतिरो घाटो आहे पाणी आहे बसि छा कयूं ग़रीबत आहे मिड़ई वक़्त खे धिको था ॾियूं पिया असां त अहिड़ी पाणी वारी चांहि था पीऊं काॾो आणियूं वॾो खीरु मिड़ई बसि मथे जो सूर खां गुज़ारो था कयूं मां जो पियां अहिड़ी चांहि त वरी मुंहिंजा पेशाब लहनि न पोइ केरु मूंखे आई ढोईंदो हर हर लैट्रिन ते वरी लैट्रिन ते वञ त हेतिरा धिका कराए छॾिया आहिनि कुर्बान खान चढ़ण खां बि आज़ुरतो ॾाखट ॾेई ॾेई मस थी चढ़ां पई वरी लहण खां 100 पेर थी गॾु कयां पोइ थी लहां जे न पेर तिरके त पोइ हड़ाई हली वञे मुंहिंजी छा कयूं आहे टुकुर त महिल सां मां खणी आहे भरगणे और टरकणे तोखे केॾी महिल वारो सॾायो अथमि त हाणे आई आहे मां वांदी आहियां छा करे मां वॾी बिज़ी आहियां करे मां वटि तव्हां वांदनि रहण जे लाइ टाइम न आहे करे हा उहो ख़बर आहे जेको तोखो बिना सिजो ई न आहे उभरंदो गिदड़ जी पोटी में कमु पियो हो पोइ वञी जबल जी चोटी ते वेठो हो तूं बि कयो असां सां उहो सुर असां वरी माण्हुनि जी खोट आहे छाकाणि चवंदा आहिनि जिते वणु न आहे उते कांडेरो बि वणो आहे बसि ॻाल्हि आहे इहा ओ माई गाड करे हाणे ॻाल्हि बि कंदी आहे कन कुट जे वटे वांगुरु रुॻो वॼंदी आहे करे जल्दी कर कल सुबुह पनवे बि निकिरना आहे करे वेही वेही मुंहिंजी टुई सुकी वई आहे करे मुंहिंजे पेरनि में साहु न आहे करे वापसि बि वञिणो आहे करे ॻाल्हि कर करे अलाए तोखे कहिड़ी भाॼड़ पई आहे जो तूं पोयां पेर थी करीं हाणे मुंहिंजी ॻाल्हि ध्यान सां कन खोले ॿुध मूंखे खपे हिकिड़ी सस्ती ऐं सुठी ट्यूशन वारी बाजी चिंटू खे विहारींदसि सॼो ॾींहुं इहो वाहन में इहो टुबियूं थो खाए पियो वार ई जेके आहिनि त मटिजी विया आहिनि मां चवां थी का सुठी माना बाजी ॾिसी करे उन वटि हिन खे रखां ट्यूशन ते रुलण पिलण खां बची वञे पहिरियों जो हिकिड़ी वटि वेठो हो करे उहा काॾे वेही करे इहा निभागी वई लॾे महीने में 11 ॾींहं पिया आहे अॻ में निकिरी वई असां ग़रीब माण्हू पाई पाई गॾाए मुठ भरे था ॾियूं पिया त उहो बि न वेंदे वेंदे 11 ॾींहं जा पैसा ई ॾेई वञे हा फूशर में थियूं घुमंदियूं अथनि मिसियूं जेके आहिनि बाजूं सॼो ॾींहुं बाजी बाजी मैडम मैडम कयूं इलाज मिंथा कयूं पैसा बि पंहिंजा ॾियूं पोइ बि हिननि जी फूशर ख़तमु नथी थिए पई हाणे मूंखे चङी का बाजी ॻोल्हे ॾे इहा त निभागी वई 11 ॾींहंनि जा पैसा बि मुंहिंजा खाई वई अलाह नसीबु न कंदुसि अलाह कंदो 11 ॾींहंनि जा पैसा मां जन्नत में दाख़िल थियण वारी हूंदी आहे न उते बीहारींदीमांइ रोको इसको जाने मत दो मेरे 11 ॾींहं के पैसे वापसि करो पोइ ॾिसां त कीअं नथी ॾे तौबाए करे 11 ॾींहं जो बि हिसाबु हणे थी न करे ऐं जेके 5 अचर अचनि था उहो बि कट करे उहो बि ॿधु कर त हर महीने में 5 अचर बि अचनि था करे तूं इन जी वर्क न कर तुंहिंजी माउ भेण न आहे मूंखे तूं ॾे मशवरो जंहिं कम तोखे घुरायो आहे शोरो कुती वियाई आहे पाड़े में सॼो ॾींहुं उनजे गुलरनि सां खेॾंदो थो वधे मां चवां थी ट्यूशन ते वेहंदो मिड़ई थोरो टाइम पास थी वेंदो जेको माण्हू अचे थो सकी ओ अधी सकी तो वारो शोरो गुलरनि सां थो खेॾे ऐं लॻेसि का बीमारी जा इहा कुती जेका आहे त इहा वठेसि चकु हणेसि 14 सुयूं मां बि टुई में हणाईंदीसांसि अलाह सो ख़ुदा जा सरदार आहिनि करे सबाब जो कमु थो करे उहो बि तोखे पसंदि न आहे करे ख़ुदा बि त चए थो हूंद सां ॾियो न हिन खे 50-100 रुपयो ॾियां थी मां सामान खां अबा वञ मां ज़ाइफ़ा माण्हू आहियां तूं वञी वठी आ सौदो सामान छा थो करे उतो वञी कुकुड़ थो वठे पियो कुकुड़ जो ॿूटियूं मुर्गी जेका आहे
इहा वञी उन कुतनि खे थो खाराए। माउ हिते ॿटालू खाए, पीउ वते ॿनी ते ॿना कछींदो, ऐं असांजे पैसनि मां, असांजी कमाई मां, हक़ हलाल जी महिनत मज़ूरी मां इहे कुता कुकड़ था खाईंदा वतन। अहिड़ी औलाद हूंदी आहे। हेॾे मूंखे बि हिकिड़ो गुलुर ॾियो करे, मूंखे वॾो शौक़ु आहे कुता पालियां करे, हिकिड़ो मां बि खणी पालियां न करे, मूंखे वणंदा आहिनि, पिसंदनि करे। हे त ॾिस घणा थी, घर में वेले जी वरह मां थी जो कुता पालींदी आहे। सफ़ा चिंटू वारो अकुल थी, हो खणी नरो आहे नंढो आहे, तूं मादी आहे वॾी आहे, पर अकुल त ॿिन्हिनि जो बराबरि आहे। हो बि कुतनि जो शौक़ीन आहे, तूं बि कुतनि जी शौक़ीन आहे। लभे ॿिन्हिनि वटि टको बि नथो। हुनखे बि घर जा सौदा जे लाइ ॾींदसि पैसा, उन मां वठी हुनखे कुकड़ थो खाराईंदो हुते कुतनि खे। तूं बि कुता पालजांइ, तूं पाण कुती आहे, तूं छा कुता पालींदी आहे? ओ माय गॉड। ओ चरी, ओ नाबूद, ओ बुदल करे, नवाबनि जा शौक़ु हूंदा आहिनि कुता पालण जा, नवाबनि जा करे। तो ग़रीब सुञी टरड़ खे कहिड़ी ख़बर करे? मां हिकिड़ो कुतो पाले लख कमाईंदो वञी, लख करे कुतनि मों जो लख कमाइजनि हा न, त माण्हू रोज़गार खां फ्रेश आहे न हुजनि हा, वधना कुता पालींदा। चौकीदारी में कुता करे, कंहिंजी चोरी थी वञे कुता करे, पहिरों खणणो आहे कुता करे, कुझु सूंघणो आहे कुता करे। सोच, मुंहिंजो कुतो जॾहिं पहिरों खणंदो करे त केतिरो कमाईंदमि करे। नाज़ा, ओ आई नाज़ा, ॿ मिंट हेॾो अचिजांइ त मां ॾे कमु थी। हा ॾाढी तुंहिंजी पहिरां थी ॾोही वेठी आहियां, ॿुधाए। कमु त नथी करे न, जे करे थी त पोइ वांदी थी मां ॾे अचु। ॾाढी स्कूल जो कमु थी कयां, तूं ॿुधाए हे कम पिया थींदा? अखियूं खोलियां थी त ॻाढ़ो थो निकिरे पियो। तुआरे पीउ जी पेटी आहे न, उन जे मथां मुंहिंजी कपिड़नि जी ॻंढि पई थी, इन में को सन्हो ऐं हल्को को जोड़ो ॾिसू मूंखे कढी ॾे। गर्मियूं वधी वियूं, मां हाणे गगा नथी पाए सघां। ॾाढी तूं त गगे खां बिना पाईंदी न आहे, वरी जोड़ो थी मटाए। ओ आई छाकाणि चवंदा आहिनि झूनो थिए जहाज़, सट न सहे साह जी। मां बि हाणे कुराली ज़ाइफ़ आहियां, मांखो हाणे शौक़ु काॾों थींदा, बसि मिड़ई साह खे था पिया हलायूं। ॾाढी पोइ तूं सॼी उमिरि गगा पाता, चोलो सलवार न, इहो तव्हांजो रवाज़ हो या तव्हांजो माना शौक़ु हो? आई इहो असांजो रवाज़ हो। 40 गगा जंहिं मुड़सालू न ॾिना न, उन खे संगू ई न ॾींदा हुआ। 40? एॾा छो भला? सॼी ज़िंदगी जो ज़िमो खणंदा हुआ छा? तोखे घणा ॾिनऊं? मूंखे आई घटि मिलिया, 39 मिलिया। ॾाढी इहे घटि आहिनि, हिकिड़ो ई त खुटल हुयो छड़ी। न आई, जॾहिं सभिनी खे 40 मिलिया त मूंखे 39 छो? आई अलाह बिश्त नसीब करेसि मूंखे ॿुधाईंदी त जेॾी महिल न ॾाजो ॻणाइनि पिया, उन महिल रनका वेठी पासे में, उन खे को उहो गगो वणी वियो, खिसकाए खणी वई। अलाह नसीब न कंदुसि। ॾाढी हाणे छॾी पिटण खे, उहा माई वञी अलाह सां मिली, अलाए नसीबु थियुसि बि अलाए न थियुसि, तोखे कहिड़ी ख़बर। छॾे ॾेसि हाणे, न पिटेसि, वॾा साल थी विया आहिनि, हाणे पिटण में कहिड़ो फ़ाइदो। 39 गगा खणी वञी आहे, पर इहो हिकिड़ो न खणी आहे। आई ॿुधाईंदी चई मां शौक़ु मां इहो ठारायो हो गगो तोखां, ऐं गगो बि गगो हो छा, अहिड़ो गगो हो जो उन खां पोइ मां रीस ते अहिड़ा गगा ठाराया, पर वरी ख़ुदा जी कुदरत मूंखे नसीबु ई न थियो। ॾाढी इहो तुंहिंजो ॿियनि गगनि जो सदको निकितो सम्झ। हा आई तूं बि उन शक्त वारी ॻाल्हि थी करे, वेठो मानी पियो खाए त कुतो मानी खणी वियो। शक्त चवणु लॻो चए अबे अमड़ जी नियत आहे, हाणे मुंहिंजो बि गगो वियो, चए हाणे इहो सदको निकिरी वियो। ॾाढी तूं दिलि न लाइ, मुंहिंजी पघार अचे मां तोखे गगो सिबराए ॾींदमि, तुंहिंजी पिसंदि जो, जेके सॻा, जेके रंग, जेको बर्थ तूं चयो ओड़ो। बसि अलाह तुंहिंजो नसीबु चङो कंदो, अलाह तो मूं केच कंदो, अलाह कंदो कोसो वाह न लॻंदुई, अलाह कंदो पंहिंजी कारियुनि ते घुमंदीअ, बंगुलनि वारी थींदीअ, अलाह कंदो कंहिंजी मोहताज न थींदीअ, अलाह कंदो आसिराणी थी घुमंदीअ, अलाह कंदो अञा 2-3 उहिदा वधीक थींदीअ, बसि अलाह कंदो ख़ुशियूं माणींदीअ। आमीन। हाणे मूंखे इहो ॿुधाए त कहिड़ी ॻंढि आहे, त उन में लटा ॻोल्हे अचां मां, छा जो हुते काफ़ी ॻंढियूं पयूं आहिनि न।